अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी। जीअं त अॼु हिन वीडियो में असां तव्हांखे 4 दरवेशनि जो किस्सो ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरियां गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा त जीअं हर नई ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ताईं पहुचे सघे। त दोस्तो हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। नाज़रीन, ही किस्सो आहे 4 दरवेशनि जो। जीअं त अॻे रूम जे मुल्क में हिकु शहनशाह हो जंहिंजी ज़ात में नौशीरवान जी अदालत ऐं हातिम जी सखावत मौजूदु हुई। संदसि नालो आज़ाद बख़्त हो ऐं कस्तनतिया जो शहर जंहिंखे इस्तंबुल चवनि था संदसि गादी जो हंधु हो। संदसि वक़्त में रैयत आबाद, ख़ज़ानो भरपूर हूंदो हो। हर घर में ॾींहुं ईद ऐं राति शब बरात हूंदी हुई। चोरनि चकारनि, दगाबाज़नि, फ़ौरन ऐं लोटनि जो मुल्क मां नालो निशानी मिटाए छॾियो हुआईं। सारी राति घरनि जा दरवाज़ा खुलियल रहंदा हुआ। बाज़ारियनि ऐं दुकानदार बेख़ौफ़ पंहिंजे कारोबार में मशगूल रहंदा हुआ। राही ऐं मुसाफ़िर जंग ऐं मैदान में सून सां खेॾींदा वेंदा हुआ। हिन बादशाह जी हुकूमत में हज़ारें शहरी हुआ ऐं कई नंढा वॾा नवाब संदसि ॾन भरू हूंदा हुआ। एॾी बादशाही हूंदे बि कम ग़म हुअसि जो खेसि अंदरि खाई रहियो होसि। आराम सभु मौजूदु हुअसि पर औलाद जे तरफ़ खां महरूम हो। इहो हयाती जो फल संदसि क़िस्मत में जे बाग़ में न हो। उन करे सदाईं फ़िक्र में गुज़ारींदो हो। 5 वक़्त नमाज़ पढ़ी उन कारसाज़ जे हज़ूर में दुआ घुरंदो हो त ए अल्लाह, मूं आजिज़ खे तूं पंहिंजी महिरबानीअ सां सभु कुझु ॾिनो आहे, पर घर जी ऊंदाही मिटाइण लाइ हिकु ॾींहं खां वांझो आहियां। इहो ॾुख बाक़ी अथमि त मुंहिंजे नाले वठण वारो न रहियो। तुंहिंजी ग़ैब जे ख़ज़ाने में सभु कुझु मौजूदु आहे। हिकु फ़र्ज़ंद मूंखे बि अता कर त मुंहिंजो नालो ऐं हिन सल्तनत जो निशान क़ाइमु रहे।